अवललाम आलालम जो धणी अवललाम आलालम जो धणी कादिर पंहिंजे कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे हाय हाय सुती सेज हुयास मूंखे आह उथारियो सुती सेज हुयास मूंखे आह उथारियो जिनी जाॻायास हिकु आउं न जीअंदी उन रही सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे दुआ है साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हे अहिड़ी जेका थधि जी लहर आई हुजे गुज़रियल हफ़्ते खां अञा ताईं जेका हलंदी हुजे पूरे मुल्क में छा पूरी दुनिया में वरी लंबरनि जी ॻाल्हि कयूं त हुते धुंध वधीक हुजे दुनिया में हुनजो नालो मथे हुजे हुनजो पारो मथे हुजे हू जीरो ते अची वियो हुजे सो मींहुं बि पियो हुजे मौसम बि मटियल हुजे धुंध बि ॾाढो हुजे उन धुंध में पोइ हलंदे गाॾियुनि जा नुस्ख़ा न ड्राइवरनि खे बि इहो अंदाज़ो हुजे त हिन मौसम में हलणु कीअं खपंदो हुजे किथे बीही रहिबो हुजे पर चवंदा हुजनि जीअं ज़िंदगी रवां दवा हुजे ईअं गाॾियूं बि रवां दवा हुजनि पोइ इहे ज़िंदगी जा नफ़ा नुक़सान इंसान खे ई पवंदा हुजनि ऐं इंसान ई पंहिंजी ज़िंदगी में ॾाढो तेज़ हुजे तेज़ रुगो कम कारी दुनिया में हे करे वठूं दुनिया में हे करे वठूं दुनिया में हे करे वठूं खोट हुजे सो इंसान में सब्र तहमुल जुस्तजू उहा हुअण बि ज़रूरी हुजे पंहिंजे कम ॾांहुं पंहिंजी मंज़िल ॾांहुं वधण जी बि ज़रूरु हुजणु खपे पर जिन खे तालीम जो जिन खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि जिन खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि फिक्र फरई हथ में माठ मुतालिया कनि पनो सो पढ़नि जंहिंसां पसनि पिरीअ खे सो जेके इल्म ऐं अदब में चाह रखंदा हुजनि उन्हनि बालकनि खे उन्हनि उस्तादनि खे बि सिक भरियो सलाम हुजे ऐं बालक अहिड़ी थधि में स्कूल वञनि उन्हनि खे पंहिंजी तबियत जो सिहत जो बि ख़्यालु रखणु खपंदो हुजे वालदेन खे बि उन्हनि जो ख़्यालु रखणु खपंदो हुजे पर इहे सुबुह जो जॾहिं अहिड़ी थधि में धुंध में बि गुल टिड़ंदे नज़र ईंदा आहिनि स्कूल वेंदे नज़र ईंदा आहिनि त जीअं सरिहं फुलार नज़र अचे ईअं ही बि असांखे ईअं गुल नज़र अचनि ही बि स्कूलनि में असांखे ईअं नज़र अचनि हिकिड़ो विढो मूं ॾिठो की उन में जेको हुजे बालक अहिड़े खुले आसमान अहिड़ी थधि में बालक वेठा पढ़ंदा हुजनि जस हुजे हिननि वालदेन खे जस हुजे हिननि बालकनि खे जस हुजे हिन उस्ताद खे तालीम जे मैदान में कुॾी पइजे काहे तालीम जे मैदान में ईअं कुॾी पइजे काहे छो त इल्मु ई असांखे कमु अचे उन लाइ पोइ ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी मतां चई हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो त तालीम जे मैदान में ईअं अॻु भराव जो तती थधीअ खे न ॾिसंदा हुजे पंहिंजी सिहत जो पाण ख़्यालु रखणु खपंदो हुजे बालक जो ख़्यालु पर बस वारनि खे बि इहो सोचणु खपंदो हुजे त जेके बालक पढ़ंदा हुजनि उन बिल्डिंगूं ओढ़े उन नमूने जूं ठहनि उते उन्हनि जे लाइ ओढ़ो वरी ख़्यालु रखो वञे तालीम में उन्हनि जो ख़्यालु रखो वञे मोकुलुनि जो जेको इहो चारंट ठहंदो हुजे उनखे ओढ़ो रखंदा हुजो तॾहिं वञी हिकिड़ी ॻाल्हि सूंहे सो अॼु वरी हिकिड़ी ॿी बि ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे जेका मुंहिंजे लाइ पूरी सिंध लाइ पूरी दुनिया लाइ पर हिन फ़क़ीर लाइ त वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे आउं त भाग भरो हुजां जो हिन धरतीअ ते असांजो जनमु थियो हुजे ऐं हिन भिटाईअ जे भूए ते भिटाईअ जो जनमु थियो हुजे हाय हाय सारी राति सुभान जागी जिन यादि कयो उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान कोणे कन सलाम अचो आगे उनजे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिन जो अॼु 343 जनम ॾींहुं हुजे अॼु शाम जो उते जेके हुजनि भिटाईअ जे भूए ते भिटाईअ जी नगरीअ में भिटाईअ जी मज़ार ते अॼु शाम जो चादर बि चढ़ंदी हुजे
हल उते त दुल सरनायूं पांधीड़ा हेड़े मौसम में बचे ख़ुशि थींदा हुजनि। गर्मीअ जे मौसम में त उते ॾाढा कबूतर अमुन जा उॾाया वेंदा हुजनि, उते सम्झो त ख़ुशी कंदा हुजनि। जेके भिटाई जे फ़िक्र सां भिटाई सां मोहबत कंदा हुजनि उहे त अॼोके ॾींहं ते ॾाढा हमेशह छा पर अॼोके ॾींहं ते वधीक ख़ुशि थींदा हुजनि त इहो असांजे भूमि जो इहो असांजे धरतीअ जो भाग हुजे जिथे अहिड़ो उमल माणिक मोती जेको साहिरनि जो सरताज हुजे, जेको ॾुखायलनि जो साथी हुजे, जेको सहेड़ियुनि में बि गॾु बीठो हुजे त आयल करियां कीअं मुंहिंजो नींहुं अपलियो न रहे। सो ससीअ सां बि ॾिसूं त भिटाई गॾु गॾु हलंदो हुजे। जे मारवी सां ॾिसूं त बीठो हुजे त मारवी तूं देश जे माण्हुनि लाइ चवंदी हुजे लिखंदो हुजां, जो चई उहो चई छॾींदी हुजे त मारवड़ा जांगीड़ा कीअं हुजनि। वरी जे फिरी अचूं त सुहिणी कचो घड़ो जो खणी हिन दरिया में सावण घिड़े सभु का हीअ सर हीअ सियारे। सो भिटाई सुहिणीअ सां बि गॾु बीठो हुजे। हल वरी ॾिसूं त मूमल सां, वरी ॾिसूं त सोरठ राय ॾियाज सां, वरी ॾिसूं त लीला जी बाकासी भिटाई कंदो हुजे। हाय भिटाई साईं, पोइ भिटाईअ जूं सूरमियूं, भिटाई जा सूरमा, भिटाई जा बेत, जे तो बेत भया से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। भिटाई साईं जो हिकिड़ो ई जेको हुजे आलाप हुजे, हिकिड़ो ई रंग हुजे, उन पंहिंजी जेका राग जी उते जेका इहा क़ाइमु कई हुजे, हमेशह ॿारी क़ाइमु कजी उहा अॼु बि क़ाइमु ऐं दाइम हुजे। सलाम उन्हनि पांधीड़नि उन्हनि फ़क़ीरनि खे बि हुजे जेको भिटाई जे कलाम खे पिया ॻाईंदा हुजनि, पिया ॻाईंदा हुजनि, उन में वाध थींदी हुजे। नौजवान भिटाई खे पढ़ंदा हुजनि, नौजवान बि भिटाई सां मोहबत कंदा हुजनि, अक़ीदत कंदा हुजनि, हुनजे इल्म मां हुनजे फ़िक्र मां पिराईंदा हुजनि। हालतूं कहिड़ियूं हुजनि अव्हां ॾिसंदा हुजो, हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, पर भिटाई साईं चयो त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। जॾहिं की दुनिया जे मुल्कनि में ॾिसंदा हुजो त ॿिए जे लाइ नफ़रतूं हुजनि, इंसान इंसान जे लाइ नफ़रत खयों वठंदो हुजे, पर भिटाई साईं आलम लाइ दुआगो हुजे त सभु जीअंदा हुजनि, पिरीअ असां जीअं साल। सो भिटाई चए असां हमेशह सॼी उमिरि पूरी ज़िंदगी साल जीअंदा हुजूं। सो भिटाई साईं जो 343 जनम ॾींहुं हुजे, उन जूं बावां खे अॻुवाट सभिनि पांधेड़नि खे मुबारकूं बि हुजनि। शाम जो उते जेको हुजे दरगाह ते चादर बि चढ़ंदी हुजे, प्रोग्राम बि थींदा हुजनि, फ़क़ीर बि अॼु ज़रूरु किथे न किथे फ़क़ीर वञी पुॼंदो हुजे ज़रूरु। सो फोन नंबर बि हुजे, न टीवी स्क्रीन ते अव्हां इहो फोन नंबर बि मिलाए सघंदा हुजो ऐं फोन करे सघंदा हुजो। उन सां गॾोगॾु वरी जेको हुजे महिराण टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे अव्हां लाइक करो, सब्सक्राइब करो, बेल आइकन वॼाईंदा हुजो त ही जेको प्रोग्राम हुजे महिराण टीवी जा जेके प्रोग्राम हुजनि, सुबुह महिराण सिधी ॻाल्हि, अॼु जी ॻाल्हि, पोइ जेके ॿिया प्रोग्राम महिराण क्लिनिक हुजे, बिन ते हवा हुजे, जेके बि करंट अफेयर जा प्रोग्राम हुजनि सभु अव्हां ॾिसी सघंदा हुजो। इहो सभु रंग अव्हां लाइ, पर अव्हां सब्सक्राइब करणु न विसारींदा हुजो, लाइक करणु न विसारींदा हुजो, बेल आइकन वॼाइणु न विसारींदा हुजो। सो प्रोग्राम जे शुरूआति में हलंदा हुजूं भिटाई जे वाईअ ॾांहुं। सो भिटाईअ जे हिन ई सिटुनि सां भिटाई साईं जी सिट हुजे जेका मूंखे उहा ॾाढी वणंदी हुजे त सुती सेज हुयासि मूंखे आह उथारियो, सुती सेज हुयासि मूंखे आह उथारियो, जिनी जाॻायासि आउं न जीअंदी उनरीअ। अव्हां जे नज़र हुजे। अॼु जेको ॾींहुं हुजे वञण जो काॾे मुंहिंजो, उन ॾींहुं तुंहिंजी तबियत ख़राबु हुजे, हाणे उथी को घर जो कमु कार कंदी हुजे की मूंखे काॾे वञिणो हुजे, उन ॾींहुं बसि तुंहिंजी तबियत ख़राबु हुजे, न दवा खाई न कुझु करी न डॉक्टर खे ॾेखारी, पोइ बसि हाणे मां कहिड़ो डॉक्टर हुजां तोखे वेही ॾिसां तोखे
कलाक थियो हुजे उते हाँ कंदी हो जाए मगज का खणी फेरी ॾिनी हो जाए मगज खे फेरी तूं गई मार हो जाए मगज में चक्कर लगा पिया हो जने मौसम खराब हो जाए ॿियो वरी तुंहिंजी हरा रा 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 खणी मथो फेरियो हो जाए मथो फेरो हुजे दुनिया में इलेक्शन लगी पई जे माण्हुनि खे इलेक्शन में कर तूं बीहंदो हुजे जा मां बीहंदी हो जा असांखे हिनजी गणती लगे घर में भी मुंहिंजे लाइ सदाई जड़ी इलेक्शन हुजे कॾहिं भई ईअं न चई को रावण घर में को चङो हुजे खटींदो हुजे को कुझु तोखे कहिड़ी ख़बर हुजे कि मुंहिंजी कहिड़ी तबियत ख़राब लगी पई हुजे मुंहुं ख़राब कई हुजे खाइण खां मुड़ी कुदरती चक्कर हुजे पोइ हाणे माण्हू छा करे माण्हू खे थधी कोसी ज़रूर लगे माण्हू पाण खे वेड़े तूं ईअं घुमे ॼण को हे बसि शहर में आई हुजे हाणे हे मड मां हुजे हाणे इहा मथो खोल ईअं घुमंदी वतंदी हुजे पोइ थधि त लॻे चक्कर अचनि चक्कर सम्झंदो छो न हुजी काढ़ो करे पीअंदी हुजी ॿी ॻाल्हि कंदो हुजे छॾींदो हुजे मूंखे तोखे सॾियां पोइ मां कहिड़ो असल तोखे वठी चवंदो हुजां त हलंदी हुजे शहर घुमाए अचां अहिड़ी थधि में सुबुह सुबुह सां इहो पुछो हुजे कि राधुल अॼु बीह सघंदी न हुजे राधुल खाई न सघंदी हुजे ब्लड प्रेशर किरल हुजे तुंहिंजो हा इहो को सदाई हिते बीठो हुजे ऐं मथे न चढ़े हाणे छा कंदी हुजे भला पोइ ब्लड प्रेशर बसि हिते हिते बीठो हुजे हाले त तबियत में मज़ो न हुजे 8-10 ॾींहं लॻी गया हुजनि हा 8-10 ॾींहं पोइ 8-10 ॾींहं में इहो दवा खे जेको पतो पियो हुजे उहो उते पियो हुजे मसाल को दवा खे को दरमल खे को हथ लॻाईंदी हुजे बसि हाणे माना अॼु जेको खपे सो ॻाल्हाईंदो हुजे अॼु पाण खे मगज में ताक़त न हुजे माना एतिरो माण्हू मगज रावण सां हणी 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 थकाए विधो हुजेसि ईअं सम्झा छा कंदी हुजां भला मगज हणी चवंदा हुजनि त एतिरो बि माण्हू कुर्सी रखंदो हुजे त मां वेहंदी हुजां हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद साईं रामू ऐं हदीरा दा वालेकुम सलाम मौला अली मदद दादा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला हुजो साईं दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ख़ैर आहियो चाक चङा भला आहियो कीअं थो ॾींहुं गुज़रे अॼु अबा मोहबतूं अवां जूं असां बि ख़ुशि हुजूं साल ज़माने जा सभु ख़ुशि माण्हू हुजनि प्रोग्राम जी शुरूआत ॾिठी हुजे हा सही प्रोग्राम जी शुरूआत साईं जी वाई हले थी तव्हांजा शाइर ॿुधासीं लतीफ़ सरकार फरमाए थो दोस्त को आहे दादला मोहब मराए आओ ख़ासनि खलीलनि खां जो सच्चो सा आहे आओ अल्लाह समद बेनियाज़ सो करे सो चाहे हा इन ई में आहे मज़ा आहे का उन्ही ॻाल्हि इसरार जी का उन ॻाल्हि इसरार जी ॿियो ख़ैर हुजे लतीफ़ सरकार शान शाह जी अॼु वर्ष जनम ईद हा जनम ॾींहुं हुजेसि हा ईद लॻी पिया न ईद आहे न असांजे लाइ हाओ बा हाओ सो असां त ख़बर आहे दिलदार ज़रदारी करायां थो लुंडे सां हाओ बा लुंडे वारा इहे सभु दोस्त सुञाणू ॼाणू राधा खे ऐं तव्हां ॿिन्ही खे जेको आहे अल्लाह रखे कलोड़े जो होटल अथऊं या सभई चवंदा दोस्त मुंहिंजा वेठा आहिनि अल्लाह रखियो कलोड़ो वेठो आहे हाओ बा ऐं अॼु नओं हिकिड़ो दोस्त आहे अशरफ पंजाबी आहे हाओ पोइ हिन अधु अशरफ पंजाबी सलाम वालेकुम सलाम ऐं उन खां पोइ असांजो चाचो रोज़ी ख़ान ज़रदारी वेठो आहे ऐं शौकत लिशारी वेठो आहे जेके असां ॿुधंदा आहियूं वेही सभई प्रोग्राम न न सभिनी खे इहे सभु ॾिसंदा हुजनि या रुॻो ॿुधंदा हुजनि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो होटल आहे न अचूं था असां सुबुह जो लाज़मी तव्हांखे ॾिसंदा आहियूं पर ॻाल्हि इहो आहे की असां मवाली सोडल फ़क़ीर आहियूं चढ़ा वॼंदा आहे अॼु सभिनी फरमाइश आहे माना अॼु बि चढ़े खे वॼाईंदा हुजो हा चढ़े खे चई असां ॿुधंदासीं न साईं इहो बि लतीफ़ सरकार जो छो जे अॼु मौज़ू इहो आहे मौज़ू त इहो हुजे पर इहा साईं कुतुब शाह जहानिया जी शाइरी हुजे उहा भिटाई जी शाइरी हुजे सो ज़रूरु 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 वॾी महिरबानी सभिनी खे सलाम हुजनि कुर्ब हुजनि लख लाइक हुजनि लॻी आ मथे में लॻी मिठा वक कहिड़ी ख़बर हाणे बसि कंदो हुजे पंहिंजी रमज हलो वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था स्टेशन पातल का फ़क़ीर खानो खंजरानी आओ साईं फ़क़ीर साईं ख़ुशि चाक चङा भला बहारूं करारूं हुजनि साईं सभु ख़ैर चार तव्हांजी ख़ैर आहे साईं सभु ख़ैर लॻो पियो हुजे अॼो की सभु ख़ैर हुजे ख़ुशि हुजो चाक चङा भला हुजो
सब खैर तव्हांखे लतीफ़ साईं जे ॾियारे जूं मुबारकूं हुजनि। असां ख़ुशि नसीब आहियूं जो लतीफ़ साईं असांजी धरती ते जनम वरितो आहे। असां त बिल्कुलु ख़ुशि नसीब आहियूं। हो बा भागवंत हुजूं, भागवंत माण्हू हुजूं असां। बिल्कुलु बिल्कुलु असां नसीबनि वारा आहियूं। असां वटि ओलिया वली सभु असांजी सिंध में आहे। हो बा बेटा ही असांजो रहबर असांजो एॾो इल्म में ॾिसंदा त एॾो शाहूकार, एॾी शाहूकार ॿोली असांखे रिसाले में साइड़े ॾिनी हुजे। असां हिन खां मथे ॿियो बेटा ही असांजे लाइ केॾो न कमाल करे हुजे। बिल्कुलु बिल्कुलु साईं असांखे सही राह ॾसी अथसि पारा साईं सभिनी जो। ॿियो ख़ैर हुजे अबा नंढड़ा वॾड़ा सभु ठीकु हुजनि। सभु ख़ैर साईं सभु ख़ैर। पोटड़ी अधी ॻाल्हाए थी। ज़रूरु, वॾी महिरबानी। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि, लख लाइक हुजनि। सो जीअं मूंखे चयो हुजे अबा इहो मेहरान टीवी ऑफिसल हुजे यूट्यूब ते उन ते जेको हुजे अव्हां हर रंग ॾिसी सघंदा हुजो ऐं फोन कॉल बि करे सघंदा हुजो। पंहिंजो हाल, पंहिंजो अहवाल, पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजी मुहाड़ असां ताईं पुॼाए सघंदा हुजो। हलो अस्सलाम वालेकुम राणो साहब। वालेकुम सलाम। अदा केरु कड़े शहर खां दा? ऐं सिकंदर पंवर ॻोठ ते जाओ। ॿियो छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि। ऐं खेर लॻो पिया, सभु आम लॻो पिया, झुड़ ॾाढो थी वियो आहे, मींहुं वसण जहिड़ो थी वियो आहे। इहो तुंहिंजे पासे झुड़ थी वियो हुजे? ऐं झुड़ थी वियो आहे, बसि मींहुं बसि वसण जहिड़ी आहे बरसाति ॼण को। है साईं मालिक बसि इहा मालिक बाझ करे थधि सां कणक भली थिए, सरियां भली थिए, पोइ हाणे महीने में बि को राज़ पोइ हुजे। हाणे इहे ॾींहं त हुजनि पोइ थधी गरम इहा माण्हू खे सहणी पवंदी हुजे। हा ॾे हा कोहीर बि ॾाढो आहे। कोहिर त साईं वाकई हुजे, कोहिड़ो जाम हुजे। इन कोहिड़े में पोइ बचाव बि कंदा हुजो थधि खां पंहिंजो। साईं थधि अहिड़ी आहे जो ॿ सवड़ियूं था विझूं पर माना थी असांखे नथो छॾे। अबा उहो कंदा हुजो जेको थधि में कमु अचे, मींहं वसंदे कमु हुजे, घरड़ो अहिड़ो हुजे, पंहिंजो रहणी करणी अहिड़ी रखंदा हुजो जो माण्हू जो बचाव थींदो हुजे। माशाल्लाह घर सुठो आहे पर सीउ ॾाढो आहे। पोइ घर खे ॿोड़ो रखो जो सीउ सिधो घर में। अदा ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी फरमाइश तूं कोन थो हलाई, असांखे सरमद सिंधी जो गानो तव्हां ॿुधायो न। अॼु ज़रूरु तुंहिंजे लाइ हलाए छॾां, वॾी महिरबानी हुजे। कुर्ब हुजनि, लख लाइक हुजनि। सो अॼु सोढल फ़कीर जो कलाम हुजे। वाह वाहड़ चढ़ा तेॾा सुहिणा वाजा वॼदा ए, वाह वाहड़ चढ़ा। इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा, जानब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शिफ़ा मिया मरीज़नि खे। ओ रादुल छा कंदी हुजां? तोखे छा अहिड़ो बुखार हुजे या हूअं टीअण चढ़ियो हुजे, डट कर ॾे खणी हलां रस्को। हिकु वॾी तबियत ख़राब हुजे, मगज खे चक्कर अचनि, हीअं बीह न सघां। पोइ रस्के वारे खे सॾायां तोखे खणी हलां इस्पताल में। हे टाइम पूरो कंदो हुजो, उन खां पोइ माण्हू हले हिकु दवा वठे, हिकु दारू वठे। टाइम पूरो थी वियो हुजे, मुंहिंजो न थियो हुजे, हे प्रोग्राम खे मुंहुं ॾींदो हुजे। उनखे त ॾियां पोइ तोखे रस्को घुरायां, इन त खणियल इस्पताल डट करनि जे ॾिसूं त पोइ कीअं इस्पताल में इलाज कंदा हुजनि, दवाऊं ॾींदा हुजनि न ॾींदा हुजनि। सरकारी अस्पताल जो त हीअं बेड़ो बुॾल हुजे। सरकारी में वठी हलां, ग़रीबनि जी इस्पताल सरकारी हुजे, ॿियो प्राइवेट में हिन में कोन हलाए। इन खां पोइ मां घर में भली हुजां, घर में टिकी फोटो खायां, मां घई चाक थी वेंदी हुजां। पोइ तूं हली त रस्के वारे खे ॾुखो सुखो या तकलीफ़ूं माण्हू त ईंदियूं हुजनि, मगज खरको हीअं चक्कर न हुजे, पोइ मिड़ई ख़ैर हुजे। जे चाक हुजी हरू भर जो टीअड़ हुजे त मां वञी कमकार करां, वञी कम कंदो हुजे। ईअं चवंदी हुजी तोखे मुफ़्त जो टीअड़ चढ़ियल हुजे, डॉक्टर ॾे न हलूं, सिविल अस्पताल न हलंदा हुजूं,
सिविल में न हली पोइ बाक़ी हेरामो जी अस्पताल में भी ईअं पई हुजी दवा न खाईंदी हुजी पंहिंजे घर खे अस्पताल कयो वठी हुजी अहिड़ी थधि में माण्हू खे पंहिंजी परेशानी इलेक्शन लॻी पई हुजे मूंखे हिकिड़ो उहो फिक्रमंद लॻो पियो हुजां। हलो जो लखे सालनि मालिक बाल बचड़ा कीअं आहिनि बाबा? अबा कहिड़ो हरमा हुजी अबा कंहिंसां ॻाल्हाईंदो हुजी? हवा रावण तो सां ॻाल्हाईंदो हुजां। रावण छा हाल वारा ॾाढा? ओ अबा छा हाल हुजे कोटा वारा तुंहिंजे अहिड़ी थधि में बि अञा आवाज़ में कड़को लॻो पियो हुजे सरदार। तुंहिंजो दुआ हुजे यार कड़को बि कंदासीं। वाह 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 ॿियो ख़ैर हुजे ख़ुशि हुजी कोटे जी मौसम कीअं हुजे? कोटा जी मौसम ईअं हुजे ठंडी ठार बहार हुजे वाह। आओ वाह हा हा हवा चलदी हुजे अहिड़ी ठंडी जो वाह 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 हवा थधी सफ़ा ऐं ठार हुजे उहा हेॾे बि ईंदी हुजे। आओ न हिन ख़ातिर त हेॾे हवा ईंदी आहे त तव्हांखे बि पटना में तव्हांखे बि ज़रो लॻे न हवा जो भाउ। हा ॿियो ख़ैर हुजे चङो भलो हुजी। शुक्र अलाह जो लखे सालनि मालिक जा। तूं कीअं हुजे भाभी कीअं हुजे मेहरान टीवी वारा कीअं हुजनि तव्हांजो प्रोड्यूसर कीअं हुजे भाउ? अबा प्रोड्यूसर ठीकु हुजे ऐं ओबियारो ठीकु हुजे दुरबनी वारा बि ठीकु हुजनि रामण बि ठीकु हुजे एमसीआर वारा ठीकु हुजनि तुम्हारी भाॼाईअ खे टीअड़ तप चढ़ियो हुजे। अरे बाबा न कनि बाबा अलाह जे मन अलाह कुझु न करे भाउ असांजी भाॼाई मां आहे भाउ अहिड़ी ॻाल्हि न कंदो कर रावण। अबा अस्पताल न हलंदी हुजे चवांसि सिविल अस्पताल वठी हलां रस्के वारे खे चवां तोखे खणी हलां जे न मां अस्पताल न हलां हाणे ॿुधंदो हुजी। न हल्दी हुजे अस्पताल हल्दी हुजे भाउ जोड़ी सलामत हुजे। अछा है सरकारी अस्पताल जो कहिड़ो हाल हुजे को माण्हू उते वेंदो हुजे वञी को प्राइवेट न घर को वञी माण्हू खे फ़र्क़ु पवे। त भाभी पोइ हाणे छा हाणे ॾिसे थी रावण छा थो चए? रामण चए त दवा वठे ॿियो छा चवंदो? बसि रामण चवंदो हुजे सरकारी अस्पताल में हलंदी हुजे उते मां बि कोन वेंदी हुजां। पैसे वारे ॾे खणी वेंदो हुजेसि रावण पैसे वारे ॾे खणी वेंदे हुजेसि मुंहिंजी भाभी खे भाउ। अबा हरू भर पैसा साड़ींदी हुजे ॻारींदी हुजे ज़िद कंदी हुजे हरू भरू 7-8 ॾींहं खां वठी तबियत में मज़ो न हुजे अदा बिस्तरे में ई कोन उथां हे मिड़ई जेको हुजे अव्हां जे आॾो जहिड़ो हाल हुजे पैस परिया नाल हुजे सो संसर या चरिया ड्यूटी हुजे अव्हां जे आॾो ईंदा हुजूं। अल्लाह अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे अल्लाह ठीकु कंदो हुजे। भाभी अॼु फरमाइश तव्हांजी पूरी कयो। कहिड़ी? अबा ग़रीब ते गौर तोखे लाज़मी करणो आहे ॾाढा। इलेक्शन लॻी पई आहे हाणे त ग़रीब अमीर लॻा पिया आहिनि वोट उनजे हथ में हुजे। अबा असां कंहिंखे न ॾींदा हुजूं वोट सॼे न हा साड़े छॾियो आहे। आओ बा हा अंदरि सॼे साड़े छॾियो अथनि ग़रीब जो को ख़्यालु न आहे न बाबा वोट जे मथां को ख़्यालु ई न आहे बाबा। वोट बाबा ॾींदा हुजो ज़रूर पर को हिकिड़ो सोचे सम्झी ॾींदा हुजो जेको अव्हां जे ॾुख सुख में कमु ईंदो हुजे। बस भाभी हाणे उम्मीद कई अथसि ॾींदासीं हिननि खे तिनावल भुट्टो खे ॾींदासीं अलाह रख अलाह ते रखो अलाह ते बसि रखियोसीं असां बि अलाह ते अबा वॾी महिरबानी हुजे। साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर वक्त गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो। हाणे तूं अल्लाह त ॾींदो हुजे पर अल्हाड़ी बि सहंदी हुजे। हा हा ईअं त ॿियो हुजे छा हुजे? पोइ हुन में तोखे कहिड़ो मसइलो हुजे? मूंखे कहिड़ो मसइलो हुजे मां रुॻो चवां मुंहिंजी हा तबियत सही थींदी हुजे त मूं गंज कमायो हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े सर खां? हलो शहर खां अरबाब हलो नवाब शहर खां अरबाब भट्टी। अबा अॼु अरबाब थधि लॻी पई हुजे छा हेॾी जो बसि आवाज़ अलाए कीअं थी वियो हुजे। तव्हां सही था चओ थधि ॾाढी लॻी पई आहे बसि अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया। आओ तमामु बहितरीन प्रोग्राम तमामु बहितरीन असांजा होस्ट आओ बहितरीन चैनल। ॿियो ख़ैर हुजे चङा भला हुजो नवाब साहब जी मौसम थधि जो हाल अहवाल ॾींदो हुजे। फकीर रामण नवाब शाह में ॾाढी थधि आहे तमामु घणी थधि आहे ॾींहुं हुजे या राति हुजे।
अब नबाब सा हुजे को कोह मरी हुजे ॿुधाईंदो ईअं हुजे तूं। बाबा को मरी वांगुरु थधा नवाब शाह में फ़कीर रहमान एॾी थधा बा। हाँ बा बस पोइ त जी जी ॿियो तव्हां ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे? हा बा असां ख़ुशि हुजूं घर में मिड़े इहो राधुल खे को तप को टीअड़ को खंघि को खुड़को काहिजी पियो हुजे यार। इहो मौसम जे हिसाब में हर जाइ ते खंघि खुरक आहे न बा। हा इहो आहे पोइ बस दुआ कंदा हुजो अदा के तबियत सही थींदी हुजे। अबा इहो फ़कीराणी हिनखे चओ न फ़कीर रहमान खे तो दवा वग़ैरह वठी ॾियनि तव्हांखे। अब चयो हुजे मां अस्पताल वठी हलां सरकारी अस्पताल में को दवा वठी चए उते न हलां मां या ॿुधंदा हुजो। फ़कीर इहो फ़कीराणी खे दवा वठी ॾे बाबा। इहो खंघि बुखार जो मौसम लॻो पियो आहे वरी बीमार थी वेंदी त पोइ वरी जेको आहे वरी छंछरु आचर ते किथे असांजी ख़िदमत में हाज़िर थींदी बाबा। न बाबा फ़कीराणी चयो हुजे पर फ़कीराणी बि सरकारी में पेट जे सूर जी भी हिकिड़ी दवा बुखार जी भी हिकिड़ी दवा अचे का मगज के फेरी सागी सागी दवा कहिड़ो माण्हू खे फर्क पवे। सागी कीअं ॾींदा डॉक्टर हुजनि उते डिग्रियुनि वारा डॉक्टर हुजनि सागियूं को रहमण ढिंगरियूं रगो ई पास कयो वेठा हुजनि। छो पोइ तूंखे दाख़िल थियणो हुजे उते दाख़िल थींदी दाख़िल थींदी हुजां चरियो हुजी मगज ख़राब आबा अदा महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे सम्झाईंदो हुजांसि तुंहिंजी ॻाल्हि जी हा पर हिन जी उहा साॻी कार हुजे छा कंदा हुजूं सो ख़बरुनि जो टाइम थी वियो हुजे सो ख़बरुनि में ॾिसंदा हुजो त इलेक्शन में कहिड़ी थधि हुजे या गर्मी हुजे कहिड़ो केॾे वियो हुजे कहिड़ा ठहिया कहिड़ा विछड़िया कहिड़ा मिलिया हुजनि उभरंदा हुजनि कहिड़ा लहंदा हुजनि इहो सॼो ख़बरुनि में ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। घर में बस जंहिं ॾींहं खां चइजे त को हिन माई खे 100 दफ़ा सम्झायो हुजे कि थधि खां पंहिंजो पाण बचाईंदी हुजी पंहिंजो पाण बचाईंदी हुजी हिकु दवा पई हुजे हाणे खाईंदी हुजी त खा न खाई जे हरू भर तोखे चवीं त घर में ईअं पई हुजां त पोइ पई हुज कहिड़ी दवा वठी आयो हुजी मार पंदी हुजी सर खणी खाधो हुजे मार तोखे पई हुजे सुम्हणी न ॾींदो हुजी आराम अञा अख सां लॻे तुंहिंजी हरड़ पंदी हुजे। हाणे हीअ मैडम सुबुह जा अचे हेतिरो टाइम थियो अञा हीअ सुम्हे हाणे तूं थी हुजी मैडम शहर वारी पोइ माण्हू खे को बुखार हुजे को चक्कर हुजे को मगज खे फेरी हुजे उहा त तोखे समझ में ई कोन ईंदी हुजे ॻाल्हि मुंहिंजो मगज खाधो हुजे तुंहिंजो मगज़ खाधो हुजे माण्हू खे को दुनियादारी जो चवंदा हुजनि त भली बुख भरम जी सल न वञे सान इंसान हुजे न कॾहिं बुखार हुजे को तप हुजे का ॻाल्हि हुजे का मुहाड़ हुजे उहा मन कोन हुजे माण्हू हुजूं मिट्टी जा ठहियल हुजूं को पुतलो कोन हुजे को जंहिंखे का तकलीफ़ ई न थींदी हुजे। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद हुजे बाबा। वालेकुम सलाम वाली मदद आवाज छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला सब खैर हुजे अंसार खोसो ॻाल्हाईंदो हुजां गुलशन अदीस कराची का मिठा सब खैर हुजे हेॾे बाबा सी हुजे ई कोन टुप ॻोठ ॾाढो सी हुजे मिठा ॻोठ वॾो मेलो हुजे तूं सी हुजे तूं गाजी शाह जो मेलो घुमी आयो हुजे न गानो न मिठाई न कुझु इहो कहिड़ी इहा ॻाल्हि हुजे दादा हुकुम आहे तुंहिंजो मिठा मां अदी चयां दादा शो में हुयुनि में मां वञा थो हुननि सॼो ई न मूंखे मिठा बस पंहिंजी ज़बान खे तो माना पाणी न ॾिनो हुजे जेको वियो हुजे पाण खणाए पहुतो हुजे बाबा अलाह मालिक जा साण ॿारनि बचनि मां विया हुजूं भेण ॾाढो थी हुजे उते वॾाढो थी हुयो भाउ अब सी त ज़ाहिर आहे सीअ जी मौसम हुजे मेले में बि माण्हू तयारी सां वेंदो हुजे न हा मिठाई जो वॾो मेलो हुजे वीआईपी मेलो लॻंदो हुजे मिठाई जो वीआईपी मेलो हुजे ॿ टे मेला हुजनि वाह 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 ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङो भलो हुजे हा सभु ख़ैर हुजे असांखे परिया सुबुह जो गानो ॿुधायो दिलि जी लॻी सा दिलि खे ख़बर दिलि तां करे दोस्त ॾिसणा पिया हुजनि दोस्तनि जा नाला खणंदो हुजे हा मोहम्मद याकूब खोटो ॾिसे पियो कार जो ड्राइवर आहे तोखे सलाम ॾिए पियो गुप्तार खोटो ज़ामिन खोटो ट्रैक्टर ड्राइवर वॾी महिरबानी जो साल जितो हुजो
ख़ुशि सभिनी हुजो। खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि, लख लाइक हुजनि। मेले ते वञे त सभु को खिलंदो, ॾंद कढंदो। राधुल बि सुर्खीअ जो मण खनो, हाणे काॾे वञी गाजी छा जे मेले ते वञा। माण्हू मोटे त वरी घर वारनि खे बि हुननि जो मुंहुं न वणंदो हुजे। हलो, हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। हैदर भटिया दा, छा हाल हुजे? ख़ुशि हुजी, चङो भलो हुजी। अल्हम्दुलिल्लाह, अदा तव्हां ख़ुशि जो, तव्हांजी पूरी टीम ख़ुशि, ॿियो सभु ख़ैरान? हा हा, असांजी सॼी टीम ख़ुशि हुजे, अवां ठीकु हुजो? अवां सभु ख़ैर हुजे, घर वारा ॿार बच्चा सभु ठीकु हुजनि। हा जी, सभु ख़ैर हुजे, अल्हम्दुलिल्लाह, अवां जी दुआ सां। बाबा कीअं सुबुह गुज़रंदी हुजे, कीअं तुंहिंजे इलाइक़े में थधि हुजे, कहिड़ा कम करी, या बसि रुगो चुल्ह ते चढ़ियो चांहि पीअंदो ऐं वेठो हुजी? चांवरनि जी रब चाढ़ी रब। चांवरनि जी रब। हा, माना हाणे ॿियो सभु ख़ैर हुजे, ख़ुशि चाक चङा भला हुजो। हा जी, सभु ख़ुशि हुजनि, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां सलाम कंदा हुजनि। वॾी महिरबानी हुजे, साल जितो जो ख़ुशि हुजो, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। कुर्ब हुजनि, लख लाइक हुजनि। ही बि कम खे सफ़ा रब कयो वेठो हुजे, राधुल घर में भत कयो वेठी हुजे। बसि तूं मेड़े ते वई हुजे, हे घणी घणी मूंखे इहो न चवंदो हुजे, माण्हू जी तबियत कॾहिं कॾहिं ख़राब थींदी हुजे त पोइ मूं मेले खां मूं चयो हुजे त फ़क़ीराणीअ थधि लॻी पई हुजे। वॾो तूं असुल करे त मुंहिंजी बि तबियत ख़राब थी हुजे न, हुते थधि लॻी गई हुजे। घर जे वॾे जो चयो न वठो, पोइ ॻाल्हि खे मने न, मना हुजे, मना हुजे, मनो न। बाक़ी ये मुझे सर्तियों साहेड़ियों निकतियों हुजे न, खणी डार सन भरे त मां बचे हुजे, भला हिकिड़ी कुंड में वेहती हुजे, मिड़े कोई घुमी फिरी को सुगुल कंदी हुजे, मूंखे कड़ी ख़बर हुजे को त अहिड़ो तप खणी ईंदी हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुझे अदा केरु कड़े सर खां दा? अदा रामो, अदी जो नालो छा तव्हां छा रखियो आहे? राधुल, राधुल। हा, अदी राधुल, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो शौक़ सां ॿुधंदो आहियां, ॾिसंदो आहियां। मां हैदराबाद खां ज़ैन पियो ॻाल्हायां। छा हाल हुजे? ठीकु हुजो, चङा भला हुजो। अदा तव्हां ठीकु हुजो, ख़ुशि चाक चङा भला हुजो। जी जी, असां ठीकु हुजो। तव्हां ठीकु आहियो? हा, बिल्कुलु असां ठीकु। लॻो पियो हुजे, अवांजूं दुआऊं हुजनि। कीअं लॻंदो हुजे रंग? अहिड़ो वीआईपी प्रोग्राम तव्हां कंदा आहियो। मां चवंदो अॼु ताईं कोई प्रोग्राम ॾिठो ई न आहे, को मज़ाक़िया, ॾाढो सुठो प्रोग्राम कंदा आहियो तव्हां। कॾहिं खां ॾिसी? मां इहे जॾहिं 2020 खां वठी ॾिसंदो आहियां। 2020 खां ॾिसी? हा, वॾी महिरबानी हुजे, ॾिसंदो हुजी, फोन कॉल कंदो हुजी। साल जितो जो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। वड़ा हुजनि। सो हिकिड़ो मूं स्टेन ड्रामो ॾिठो हुजे, अञा हेतिरो हेतिरो हुजां। एतिरो? हा, एतिरो एतिरो अञा हुजां। उनमें कंहिंजो किरदार वणियो हुजे? उनमें उस्ताद इहो मरहम नादर बलोच जो हुजे लिखल। हा, उन लिखियो हुजे, साबुल हल मेले ते। साबुल। सो हाणे राधुल हल तूं बि मेले ते। उन खां पोइ वरी मेले जी मौत ॾाढी बुरी हुजे। पोइ साबुल बि जेका मेले ते वई हुजे न, सो इहो असर हुजे। सो हाणे राधुल बि हली हुजे मेले ते। खैर हुजे, हथ धी कोसी माण्हू ते ईंदी हुजे, वरी वेंदी बि हुजे। हल राधुल तूं बि मेले ते, हल राधुल तूं बि मेले ते। शुक्र कंदी हुजां, हर हाल में शुक्र कंदी हुजां। हा, पोइ काफ़ियो ठाहियो हुजे कलाम इन ते, हल राधुल तूं बि मेले ते, हल राधुल तूं बि मेले। तुंहिंजो ॻाल्हाइण बि मुंहिंजे मगज़ खे चक्कर ॾियारे। वात में का फिटकड़ी विझंदो हुजे, मुंहिंजे लफ़्ज़ खे असली सफ़ा कीमो करे छॾींदी हुजे। छा कंदी हुजे? न ॻाल्हि, न मोह, न सुर, हाणे खणी टोकुन में पहुतो हुजे। फरमायो हुजे रामण, हल राधुल तूं बि मेले ते, हल राधुल तूं बि मेले ते। चयो हुजे तूं बि हलंदो हुजे, चवंदी हुजे सरतन सां वेंदी हुजे। रामण हुजे वेले ते, हो रामण हुजे वेले ते, हल राधुल तूं बि मेले ते। रामण हुजे मेले ते, वो वेले ते वेठो हुजे, वेले ते वेठो हुजे, बोड़ी हुजे।
अंधी इहा ॿुधण बि कोन अचे त हाणे वरी मुंहिंजो अॼु मगज सफ़ा डबो हुजे डबो जेको करीम पाण कंदो हुजे। हल राधुल तूं मेले ते रामण हुजे वेले ते हल राधुल तूं बि हथ मेले तलाईंदो ते हुजे बुखार अहिड़ो हुजे जहिड़ो मानी वेही पचाइजे। मां ने पोइ चांहि काढ़ींदी हुजी वारो करे न त अहिड़ो मूंखे बुखार हुजे या किटली रखे चांहि त काढ़ींदी हुजी भला। हा अख न पटजे अख न ॾिसे रामण खे ॾिसे पटजे न पटजे मुंहिंजो अलाए ॼाण तोखे हाणे मेले ते अहिड़ो अची फसायो हुजे जो ॻाल्हि न वणे मूंखे। हाणे हे हुजे झिरकी मुंहुं अचे फाथी हुजे कहिड़ी मुंहुं असल कोड़की हई हुजे जो तूं उन में अचे लॻी हुजी मगज खे त तूं लॻो हुजी मगज खे लॻी आ राधुल मथे में लॻी आ लॻी मिठावा खे कहिड़ी ख़बर चकाई त सोटी तुंहिंजे मगज में बेड़ी मड़काईंदी हुजां के यादि रखंदो हुजिया। लॻी आ राधुल मथे में लॻी हाणे हे मुंहिंजे मगज खे जेको हुजे न हा इहो तंग न कंदो हुजे हाणे मां हिते सुम्हंदी हुजां। हा तूं टेड़ तोखे चढ़ो हुजे मां बोझ वेंदो हुजां भिटाईअ जी दरगाह ते घड़ी खन सुम्हां त चक्कर लहे ओ दवा पियंदी हुजी दवा जूं ॿ बुजूं पियंदी हुजी ॿ इहे खाईंदी हुजियूं गोरियूं दुआ कंदो हुजे दुआ हुजे त भॻवान तुंहिंजो भलो करे हिते पई हुजी। हा छा मुंहिंजो चाक हुजी घर वेठी हुजी दुआ कंदो हुजे के गोरियो। चकाई थींदी हुजे। हा चाक भॻवान तुंहिंजो भलो करे हिते पई अलाए मोकिलाईंदी हुजां की अलाए छा हुजे मोकिलाईंदी हुजी ॿियो छा ईअं न कंदी हुजी राधुल ईअं न जिंदगी ते बि त भरोसो न हुजे न ओ ईअं न कंदी हुजी तूं घर में रही न कांव न ख़बर असांजे हिन आंगण ते अचे तुंहिंजे करे पोइ छा थींदो हुजे। अॼु यकीन कंदो हुजे दिलि हारजी वई हुजे दिलि सफ़ा हा सिंध जा माण्हू बि ईअं हुजनि राधुल वांगुरु डिंग डिंगा ज़िंदगीअ में हाराए वेंदा। ज़िंदगीअ में हौसलो रखणु खपंदो हुजे माण्हू चाक चङो भलो थी हलंदो हुजे भली कहिड़ो बि तप हुजे मानीअ खे बि तप ॾिंदो हुजे माण्हू हौसलो त माण्हू खे हुजे पोइ पर कॾहिं कॾहिं माण्हू सफ़ा ईअं सम्झंदो हुजे के हिमत हारे वेहंदो हुजे पोइ तोखे गानो ॿुधाईंदो हुजांइ इहो गानो ॿुधंदी हुजी सूर्या सुमरो जो पोइ माना चाक थींदी ॿुधाईंदो हुजे मन का चाकाई थींदी हुजे। हा दिल जी लॻी सा दिल खे ख़बर है दिल दाहूं करे ओ दिल दाहूं करे इहो ॾिसंदा जो सूर्या सुमरो जो गीत उन खां पोइ वापसि अचूं त राधुल जो हाल किथे वञी बचो हुजे। तूं त वेही हूंदे हुजे वेहंदी हुजी त सुम्ही पवंदी हुजी त का दवा खे हाणे पी गोरियूं खाई छॾूं हुजनि हाणे हे लोही खे वेढ़ींदी हुजी तोखे बि तप चढ़ो हुजे हाणे अॼु त सफ़ा ते त तोखे अहिड़ो असली तप जा महड़ चढ़िया हुजनि हाणे को देगड़ी हाणे चांहि बि हाणे अॼु मूंखे चांहि बि ठाहिणी पवंदी हुजे त इहो सभु कुझु घर जो कमु हलड़े रामण जंहिं ॾींहुं अञा पटको ॿधी काॾे तयारु थींदो हुजां त मूंखे किथां न किथां नज़र लॻी वई हुजे। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ मां इमदाद अली थो ॻाल्हायां चनो साईं अदा ख़ैरु लॻो पियो हुजे केरु कहिड़े शहर खां अदा मां साईं स्टील टाउन कराची को थो ॻाल्हायां त मुंहिंजो बड़ा पुफड़ बि रामण हुजे हा बा हा मुंहिंजो पुफड़ सफ़ा हुनजो नालो राम अली वाह 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 ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो भला मूंखे इहा ॻाल्हि न वणंदी हुजे जो तूं अती राता सां सदाईं विढ़ंदो हुजे यार मां विढ़ो काथे हुजां मां ॻाल्हि कई हुजे मां विढ़ण मज़ो न हुजे त रावण न विढ़ो हुजे तबियत ख़राब हुजे बस अदी मुंहिंजी राधा अहिड़ी तोखे मां चवां थो
दोलन माशाल्लाह असांजी अधी भेण तोखे कॾहिं न मिलंदी हुजे। अब मूं ईअं चयो हुजे छा त बसि मथे में लॻी सा लॻी हुजे, हाणे माण्हू कहिड़ो कंदा। न साईं असांजी भेण आहे, असांजी जीजल आहे, असांजी अम्मा आहे। ॿुधाई असांखे हिकिड़ो गानो ॿुधाईंदो हुजे तुंहिंजो वॾो अहसानु थींदो हुजे। कहिड़ो कहिड़ो गानो? साईं इहो उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो राणे वारो कलाम, राणे वारो। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो कलाम ॿुधाईंदो हुजे, हो वेंदुसि यार मरी ता मरी। हा उहो बि सही आहे, पर हिकिड़ो ॿियो राणे वारो कलाम उहो ॿुधाई, उहो ॾाढो भलो हुजे। राणू माना? हा राणे वारो, बसि इहो तुंहिंजो अहसानु थींदो मुंहिंजे मथां। एहसान कीअं, इहे मोहबतूं हुजनि राणा तुंहिंजे राह में। अलाह तोखे हयाती ॾे, तूं अहिड़ियूं भलियूं ॻाल्हियूं जी जी कंदो हुजे जो दिलि सफ़ा ठरी पई हुजे। हाय 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 हाय, अवां पाण भला हुजो त पोइ रामण अवां जे पासे में बीठो हुजे कीअं न वणंदो हुजे। साईं मुंहिंजो पुफड़ हुजे रामण, साईं मुंहिंजो पुफड़ सफ़ा सफ़ा मोहबतूं मूंखे बि उहे सम्झो। मुंहिंजूं तव्हां सां हमेशह मोहबतूं रहंदियूं। मां पहिरियों दफ़ो ज़िंदगी में ॻाल्हि कई आहे तव्हां सां, ॾाढी मुंहिंजी जेको मूंखे ख़ुशी थींदी हुजे ॻाल्हाइण में। मूंखे वधीक ख़ुशी थी हुजे अवां जे अंदर में लफ़्ज़नि में चपनि ते एॾी मोहबत हुजे, असांजे लाइ इहो ई वॾो मान हुजे। असां सरकार मदीना जे सदके अलाह ख़ुशि कंदई। ॿियो मुंहिंजो भाउ पागली ॿुधंदो हुजे चनो, वाह वाह हुनखे सलाम। तव्हांजा वॾी महिरबानी हुजनि, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा साल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। राधल तूं बीमार थी पई हुजे? ॿियो छा हुजे, ॾिसंदो न हुजे, हर भरू टोक खणी लॻाई हुजे। न तूं बीमार छो थी हुजे? हाणे उहा मुक़दर जी ॻाल्हि हुजे, मालिक साईं जे तरफ़ां जेका मिले त माण्हू शुकुर कंदो हुजे। पोइ उन में तूं रड़ियूं वाका छो कंदी हुजे? रड़ियूं कयूं हुजनि, वाका कया हुजनि, हिकिड़ो ॻाल्हाणी कोन निकिरे, तूं चवीं रड़ियूं वाका हुजनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? साईं अब्दुल लतीफ टहलाणी सांगड़ खां। अदा टहलाणी साहब ख़ुशि हुजो, चङा भला हुजो। साईं दुआ आहे, शुक्र आहे। तव्हां ॿुधायो कहिड़ी ख़बरचार आहे? सभु ख़ैर आहे, मुल्क में थधा ॿी इलेक्शन आहे, कमु सफ़ा साईं राति जो थोरी थधि पए थी, बाक़ी ॾींहं जो मौसम सही आहे, नॉर्मल आहे। हा तिड़को निकिरंदो हुजे, सिज निकिरंदे, कल्ह बि उस तिखी हुजे। जी जी हा तिड़को आहे। ॿियो सभु ख़ैर हुजे। अदा इलेक्शन जे लाइ छा चवंदा हुजो? बाबा ही प्रोग्राम तव्हां जेको पेश कयो था टीवी ते, तमामु बहितरीन प्रोग्राम आहे, मां ॾाढे शौक़ सां ॾिसंदो आहियां। वाह 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 वाह, प्रोग्राम ॾिसी ईअं ई भला प्रोग्राम जा रंग त वणंदा हुजनि, हे इलेक्शन मुल्क में हुजे थोरो ख़्याल बि रखंदो हुजे। जी हा जी हा, ख़्याल रखूं था साईं। ॾाढो वणे थो तव्हांजो प्रोग्राम, तव्हांजी अदाकारी, ॻाल्हाइण जो तरीक़ेकार बहितरीन आहे। ये अवां जूं मोहबतूं हुजनि, ये मोहबतूं हुजनि अवां जूं, जो हाल बसि रखंदा हुजूं पेश पिरिया नाल। बिल्कुलु साईं, बिल्कुलु बिल्कुलु ईअं सो वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि अवां जा। इहे थोरा मूते मारवड़नि जा, सो ये मारवड़नि जा बा कहिड़ा गाए कहिड़ा हाल असांजो खणी कड़ो हुजे, तप हुजे, बुखार हुजे, पर अव्हां जी हाज़िरी लाइ असां ज़रूर बीहंदा हुजूं। अव्हां जा सिक हज़ारनि, असांजी यारी क़बूल पैसल, असुल काया अव्हां जी बानी, बंदी बेकारी क़बूल पैसल, अव्हां जा आशिक तबियत सही थींदी हुजे, उन खां पोइ मां इहे पलांद तोसां कंदी हुजां। आई हुजे मासी राधल माण्हू हे माण्हू कीअं बि हुजे, कहिड़े बि हाल में हुजे, ॻाईंदो हुजे, हल राधल तूं बि महले ते हल हुजे त माण्हू ॻाल्हाईंदो हुजे, नंढड़ी आवाज़ ई न निकिरंदो हुजे। सते कारे तुंहिंजी सिक, तुंहिंजी मोहबत
पंहिंजे मारू माण्हुनि जी मोहबत, पंहिंजे मेहरान टीवीअ जी मोहबत हुजे, वॾी जो सिक हाल हुजे अची पहुता हुजे। वॾी हिनखे सिक हुजे असुल सफ़ा असुल मींहुं वाच झुड़ में मींहं में अची ॿियो हाणे पहुती छा हुजे। हुजे? हलो हेॾी सलाम सां काल तूं खे बि हितां खणी हीअं वरियो हुजे त अगले चयो हुजे अला छा करण वियो हुजे। सो अधे चयो हुजे सो कलाम ॿुधाईंदा हुजो, सो बि राणे मां राणो ॿुधाईंदा हुजो। राणा तुंहिंजी राह में हो ॾियड़ा वेठी बार, तूं बि ईअं ॾियाड़ा ॿारी हा अॼु जे ॾींहं ते। अॼु जे ॾींहं में ॿारींदी हुजां पर मुंहिंजी तबियत कुझु नासास हुजे। तुंहिंजी नस हो इहा जेका हुजे न कां कां कीं पर कीं इहो वरी मां बि ॿुधाईंदी हुजई, हा। राणा तुंहिंजी राह में हो ॾियड़ा वेठी ॿारिया। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा पर हुजो। पर 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 हा? खान साहब मंज़ूर अली खान जे आवाज़ में राणो हुजे ऐं छा त राणे खे ॻायो हुजेसि ऐं राणो असांजो त सुहिणो भिटाई हुजे, असां लाइ त उहो बि राणो हुजे, उन लाइ भिटाईअ लाइ अॼु को गीच ज़ाद कंदी हुजे, अॼु त को ॻाईंदा हुजूं भिटाई। पहिरियां राणो वापसीअ ते। हा पहिरें इहो राणो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं, हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं, गंढी न सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया, हाय हाय सही जो बन ॾींहुं जॾहिं सजण सफ़र हलिया, सही जो बन ॾींहुं जॾहिं सजण सफ़र हलिया, रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वियोवण जारो रे। वाह सुहिणा भिटाई सिंध तुंहिंजे लाइ बि ईअं ई हुजे, ख़ुशियूं कंदी हुजे, सिंध वटि सुवारी सिंध में तुंहिंजो ॻाईंदा हुजनि गीच, मुंहिंजे लाइ बि दुआ घुरंदो हुजे। बसि सुहिणे भिटाई आलम लाइ दुआ करे छॾी हुजे, भिटाई साईं वरी ॿुधाए छॾियो हुजे त करिणो छा हुजे तव्हांखे, त सदाइती सभ का बुख न बासे का, सदाइती सभ का बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए, मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे। पोइ ईअं त हुजे न, हा हर हाल में बि हुजूं, हा पोइ बि बसि बीठा हुजूं। पोइ इहो माण्हू जेको सधड़ियो हुजे हुन ॻाल्हि ते, हुन ते, लालच ते, लोभ ते, पोइ भिटाई चए त बुख न बासे का, बुख ते हलो, हा पंहिंजे मक़सद ते हलो, बुख मक़सद मक़सद ते पूरो पंध हुजे। हा बुन ते हलंदा हुजो पोइ उहे पंध हुजनि, पेचरा हुजनि, उहे। कंडा हुजनि, खणी छा बि हुजे, छा बुझे पर सुहिणी उन रस्ते ते हली पवंदा हुजो, मंज़िल माणींदा हुजो। सुहिणी ॾिसो कीअं पंहिंजे मक़सद में अहिड़े थधि में घड़ो खणी अलाह तुहार कई हुजेसि। भिटाई साईं चयो हुजे त आॾ तरा छा ओड़ा, आॾ तरा छा ओड़ा ॾाका डूंगर खे, ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे, हाड़ो हीणीअ खे लॻाए जो लतीफ़ वाह चए। वाह सुहिणे भिटाईअ जा कहिड़ा गीच सच पुछो त आऊं चवां त भली रामण हुजां पर सरती थी उन लाइ सहरा ॻायां। मूंखे अॼोके ॾींहं ते भिटाई जे जनम ते एतिरी ख़ुशी थींदी हुजे ऐं महिराण टीवीअ त उन जा गीच ॻाए छॾिया हुजनि, ॻाए वॼाए। पोइ इहे कीअं त भिटाई खे महिराण टीवीअ जे सरवाण रखियो हुजे, पंहिंजो मक़सदु सम्झो, भिटाई जे फिक्र खे अॻियां रखियो हुजे। 7 सुरमियूं महिराण टीवी ते, महिराण टीवी जे असां वटि मेन जेका शइ हुजे उहो हुजे भिटाई। भिटाई हुजे, भिटाईअ जो जेको फिक्र हुजे सो
मेहरान टीवी जे सरवाण साईं गुलाम नबी मोराई साहब जेका हिन जी मेहरान टीवीअ जी जॾहिं दरी खुली हुजे त भिटाई जे वाई सां भिटाईअ जूं 7 सूरमियूं, भिटाईअ जा कलाम, भिटाई जूं वायूं, भिटाईअ जा पंध पेचरा, भिटाई आवाज म्यूजिक इहे सभु नगारा ये सब जेके सो भिटाई जा बेत हर ख़बर खां पहिरियां मेहरान टीवीअ जो हिकिड़ो सम्झो त इहो गुल हुजे, मना इहो आजा हुजे आजा सो भिटाई सां आजा थे भिटाई जी प्रचार मेहरान टीवीअ ते हर लम्हे हर वक़्त हुजे ई हुजे। भिटाई जी ज़िंदगीअ ते सिंधी उर्दू इंग्लिश में 7 ई सुरमियूं मेहरान टीवीअ कयूं हुजनि, शाह सचल सामी बि भिटाई हिन मेहरान वटि हुजनि, सो इहे टेड़ू ऐं वरी जे गीच हुजनि त सहरा हुजनि उहा बि सिंध जी सादिन मुरादिन खुसिन जी सूंहं हुजे, सो उन सूंहं लाइ बि जीअं ॻाईंदियूं ओ भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं मुंहिंजूं तो पुॼायूं मन जूं मुरादूं ओ भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं। सो वेंदे वेंदे सॾ में सॾु हुजे, राम राधा मेहरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि, जाॾे पेर हुजे काॾे खेर हुजे, हक़ मौजूद सदा मौजूद, जीअं लतीफ़ लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो, वरी सुभाणे नवां ज़रूर तव्हां ॻाल्हियूं खणी अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़ुर थींदा। पर वेंदे वेंदे ही जेको लाॾो हुजे इहो बि फ़क़ीर जे तरफ़ां भिटाई साईंअ जे लाइ ईअं सम्झो हिकिड़ो गुलनि जो तोहफ़ो हुजे त वाह वाह घोट प्यारा तुंहिंजा भाग न्यारा, वाह वाह घोट प्यारा। असांखे दुआउनि में यादि कंदा हुजो, तबियत बि कुझु नासास हुजे इन जे लाइ बि सभई दुआ कंदा हुजो। हाणे तूं हलंदी हुजे हाणे हंध में पवंदी हुजे, हंध में रगो पवण सां न थींदो हुजे, ॾा टकर ॾे हलंदो हुजे। हा हा